बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज पर बैठल काबिल एहतराम दोस्त ऐं हिन पिंडाल में काबिल एहतराम दोस्त सिंध गुरुवर ऑर्गेनाइजेशन कमेटी उन जा उहिदेदार उन्हनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जिन हिन प्रोग्राम जी ऑर्गेनाइजेशन कई। साफ़ी बिरादरी ऐं पाकिस्तान पीपल पार्टी जा दोस्त, अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजे वालिद साहब जे लाइ ताज़ियती मेड़ाको काफ़ी कुझु दोस्तनि मुंहिंजे वालिद साहब जी ज़िंदगी लाइ ॻाल्हायो। आउं त हुनजो औलाद आहियां। कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं, कुझु अहिड़ियूं शयूं, कुझु अहिड़ियूं नसीहतूं वालिद साहब जे वेंदे वेंदे कुझु नसीहतूं जेके मुंहिंजे लाइ हुयूं या मुंहिंजे भाइरनि लाइ हुयूं। अवल त मुंहिंजे राज जी पारत हुजे, मुंहिंजा जेके ग़रीब तव्हांजी बनियुनि में वेठा आहिनि, जिन खे आउं विहारे थो वञा, उन्हनि खे कॾहिं बि न लड़ाइजो। ऐं को बि ग़रीब गुरबो उमेदु करे अचे घर जे लाइ त उनखे घर ॾियणो आहे, उनखे घर जी जॻह ॾियणी आहे। कोशिशि कजो माली मदद करणु बि पंहिंजो फ़र्ज़ु सम्झिजो। ऐं जिन ख़ानदाननि सां, जिन दोस्तनि सां, जिन हमदर्दनि सां तालुकात रहिया आहिनि, मुंहिंजे बाबा जा या मुंहिंजे ॾाॾा खां वठी, उन्हनि सां निभाईंदा रहिजो। मुंहिंजी मिल्कियत इहो ई राज अथव, ॿी का बि मिल्कियत कोन अथव। मुंहिंजी औताक मुंहिंजे राज खे संभालजो। सच पुछो त हींअर बि मां त कहिड़ी ॿुधायां, पर तव्हां मुंहिंजे इलाइक़े में जॾहिं ईंदो त सभई मर्जी वारा उते ई आहियूं तक़रीबन सभिनी सां। त अॼु बि 15-20 एकड़ ज़मीन जेकी आहे मुंहिंजे वालिद साहब जी, उहा मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि खे ॾिनल अथव। उन में बागड़ी बि अची आहे, शेख बि अची आहे, मुख़्तलिफ़ क़ौमूं अची वियूं। ऐं मुंहिंजे वालिद साहब न कंहिं सियासी सोच सां कंहिं माण्हुनि जी ख़िदमत कई, सिर्फ़ु इहो ॾिसंदो हो त मूं वटि उमेदु करे केरु आयो आहे। जेको उमेदु करे ईंदो त कोशिशि कंदो त उन लाइ उथी बीहंदो, पोइ जेतिरो वसार हूंदो त कोशिशि कंदो उनजो मसइले हल करण जी। ॿियो चवंदो त को महिमान अचे या को कमु उतार वारो माण्हू अचे त सख़्तु नाराज़ थींदो त हू कलाक ॾेढ इंतज़ारु थो करे। मूंखे चवंदो त हू अचे थो, हुनखे टाइम ॾियो, हुनखे न वेहण ॾियो। कई कमकार दुनिया जा हुनखे हूंदा ऐं हुनखे पहिरीं हुनजो फारिग़ कयो। मर्जी लाइ सख़्तु पाबंद कंदो, सख़्तु पाबंद कंदो। सुबुह जो जॾहिं उथंदो त पहिरीं इहो कमु हूंदो, कार्ड घुराईंदो या कंहिंजी ताज़ियत हूंदो, पैगाम इहो मोकिलींदो त बाबा हीउ कार्ड अथव, हीउ इमदाद हेॾां वञे, इम्तियाज़ हेॾां वञे, वहीद हेॾां वञे। दुख सुख में शामिलु हूंदो त उहे बि तव्हांखे उन ई तरीक़े सां यादि कंदा। असां वटि अॼु बि उर्दू स्पीकिंग वारनि जूं खोड़ सारियूं ॿनियूं आहिनि जेके पाण आवाज़ पिया कनि। ऐं तव्हां भले हुननि खां पुछी सघो था त हारियुनि जो हिसाबु किताबु हुननि सां उहो आहे। उन्हनि में हारी असांजा राहूब आहिनि, पर मजाल हुननि खे कोन हूंदी त हुननि जो को दाणो चोरी कनि या उहो ग़लति हुननि सां तरीक़ो कनि। उन्हनि खे उन ज़मीनदारी जे हिसाब सां ॾिसंदा हुआ त बाबा हू असांजा गुज़ारी आहिनि। राति जो हीउ त हिन काफ़ी बहितर माहौल आहे, पर जॾहिं धड़ियलनि जो उरूज हूंदो
त बि माण्हू ओड़े पाड़े जा माण्हू असांजे स्टाफ ते लंदा असांजे इलाइक़े मां निकिरंदा हुआ त हितां तोहफ़ो उहो सिर्फ़ु हाजी साहिब लाइ दुआ घुरंदा हुआ त अलाह साईं उनखे हयाती ॾे, उहो वेठो आहे, का परवाह कोन्हे। जीअं धाड़ेलनि जो माण्हुनि खे ख़ौफ़ हूंदो न, यकीन कयो त धाड़ेलनि खे हाजी ग़ुलाम बी राव जो ईअं ख़ौफ़ हूंदो। क़िस्मती असांजी ॿेले मां कॾहिं गुज़रंदा त भॼी गुज़रंदा, त कॾहिं कॾहिं धाड़ेलनि महिमान बि हूंदा उतर ॾखण पासे जा, हू चवंदा छा आहे हितां वञो, हीअं हितां राति में निकिरी वठो त हाजी ग़ुलाम बी राव खे ख़बर न पए। अॼु जो माहौल तव्हां ॾिसो त जेकर भाउ हिकिड़ो पोइ कमु करे थो अचे, पोइ जाइज़ न जाइज़ न त माण्हू पंहिंजो सॻे भाउ मां हथु करे बीठो आहे, मुंहिंजो हिन में मुंहिंजो कुझु कोन वञे। पर मुंहिंजे वालिद साहिब ओड़े पाड़े जा जेके ग़रीब मिसकीन हूंदा हुआ, जे धाड़ेलनि हुन सां नाइजाइज़ कंदा त मुंहिंजो वालिद साहिब ॾेई पवंदो, परायूं दुश्मनियूं पंहिंजे गले में रखंदो, विझंदो, त का ॻाल्हि कोन्हे, मज़लूम जी हक़ रसाई कंदुसि, भले छा बि थी वञे। हमेशह इहा तंबीह कंदो त लोफर सां कॾहिं बि दोस्ती न रखिजो। मूंसां त वालिद साहिब जो रिश्तो त पंहिंजी जॻह ते, पर माना हिकिड़ो दोस्ती वारो माहौल हूंदो। आख़िर जो छा थियो त हितां ते हिकिड़ो केस थियो, पोइ बाबा ते मूं ते पोइ ग़ुलाम बी ख़ासि करे हो पंहिंजो ॿिया 8 दोस्त हुआ जुर्गे जो, ख़बर पई त उहो कची ज़मानत हुई त भाई ज़मानत रद्द थींदी। DI साहिब हो हेॾा वॾा मतिलबु 2 ज़िलनि जी पुलिस जो पासो कोर्ट खे ॾाढी ज़मानत असांजी ॿई असां गॾु हुजूं, बाबा ईअं गॾु हुजूं। त वापसि जंहिं महिल अचूं पिया ज़मानत असांजी कंफर्म थी, वापसी में जंहिं महिल अचूं पिया त मूंखे बाबा चयो तूं पंहिंजी दवा गाॾी में लाहे छॾिजांइ। मुंहिंजो मूं त दवा खई कोन्हे, त मूंखे चईंदे तुंहिंजी दवा मूं गाॾी में रखाई त मथां ज़मानत रद्द थी वञे त तुंहिंजो गॾु। त मूं चयोमांसि मूं बि तुंहिंजी दवा रखाई, उहा तूं वरी तूं लाहे छॾिजांइ। अहिड़ा शल कंहिंजा पीउ हुजनि। सच पुछो त इहे लफ़्ज़ मूंखां निकिरी कोन था सघनि, ऐं छा ॻाल्हायां पंहिंजे वालिद साहिब सां। मुंहिंजो वालिद साहिब हिकिड़ो इदारो हो जेको मुंहिंजे लाइ मुंहिंजे ॿाहिरनि लाइ छॾे वियो आहे। ऐं हिन फ़ोन तां अगरि असां खां बि कंहिं दोस्त सां नाइजाइज़ी या का ग़लती थी हुजे त उन लाइ माज़रत हथ जोड़े माज़रत, ऐं असांजे लाइ बि दुआऊं थिजो, पढ़ियल थिजो, बांह ॿेली थिजो त असां पंहिंजे वालिद साहिब लाइ हिन वालिद साहिब जे नक्शे क़दम ते हलूं, ग़रीबनि जी मज़लूमनि जी ख़िदमत करे सघूं, उन्हनि खे हक़ रसाई करे सघूं। ऐं हाजी अली नवाज़ चांद जो उनजा बिरादर, उनजा भाइटिया, उन्हनि लाइ मां तमामु निहायती शुक्रगुज़ार आहियां जिन असांजे लाइ मुंहिंजे वालिद साहिब लाइ क़ीमती टाइम कढी। पर उन्हनि ते फ़र्ज़ु आहे, ऐं यकीन कयो मूं कॾहिं बि असांखे वालिद साहिब या असांखे कॾहिं बि इहो महसूसु कोन थियो आहे त हीअ चांडियानी या असां राहु आहियूं, या हीअ पीपल पार्टी मां या असां पीपल पार्टी कोन आहियूं। न न न एतिरे क़दुरु जो असांजा हिते खोड़ सारियूं अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि त उहे जॾहिं मुंहिंजे वालिद साहिब में कमु हूंदो हो त मुंहिंजे वालिद साहिब खां सिधो पाण न ॻाल्हाए सघंदा हुआ। हाजी अली नवाज़ चांदी खे चवंदा तव्हां ई वञी ॻाल्हायोसि, तूं वञी ॻाल्हाए असांजे पारां। हाजी साहिब जी हुजत उमेदूं न करे, पर हाजी साहिब खे कॾहिं मुंहिंजे वालिद साहिब जवाबु ॾिनो। इहे ई त हाजी साहिब लाइ असांखे, हाजी साहिब जे घर लाइ असांखे ईअं चई वियो त बाबा मूंखे ॾिसी हाजी साहिब जहिड़ो रिश्तो तव्हांजो आहे मूंसां, ओड़ो रिश्तो हाजी साहिब जे फैमिली जो मूंसां रिश्तो आहे। ईअं ॿाहिरनि वांगुरु पंहिंजो रिश्तो क़ाइमु ऐं दाइमु रखिजो ऐं इंशाअल्लाह रखंदासीं। महिरबानी, अस्सलामु अलैकुम।